नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हां जो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी ॾिणवार खां जुड़ियल जानकारियूं सभु पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में। सभिनीनि खे नए साल जी वाधायूं। नए साल जो इहो मुंहिंजो पहिरियों वीडियो आहे। अॼु मां तव्हां सां कुझु ॻाल्हियूं करणु चाहियां थी, कुछ गुड न्यूज़ शेयर करणु चाहियां थी। त सभिनीनि खां पहिरियों त अॼु साल जो पहिरियों ॾिणु तिरमूरी आहे ऐं अॼु चंड बि आहे। त तव्हां सभिनीनि भाउरनि भेनरुनि खे चंड जूं ऐं तिरमूरी जी लख लख वाधायूं। तव्हां बि तिरमूरी जो त्योहार पंहिंजे घर ज़रूरु कयो हूंदो। तिरमूरी छो कबी आहे, हिन जे पुठियां वॾनि जो छा कारण आहे हिन त्योहार खे ठाहिण जो, इहो वीडियो मां पहिरियों ई ठाहे चुकी आहियां। तव्हां ज़रूरु ॾिसजो। अॼु मां बि तिरमूरी पंहिंजे घर में ठाही ऐं अॼु इहो प्रसाद आहे त मां तव्हां सां शेयर करणु चाहींदसि। इहा आहे मेथी जो पुलाव ऐं इहा आहे साई भाॼी, हीअ आहे ॾुध ऐं हीअ आहिनि कोयर यानी चणा ऐं इहा आहे मिठी तैरी। ऐं हिन खां पोइ असांजो जो मेन अॼु जो आइटम आहे उहे आहिनि भोरिंडा तिर जा ऐं इहो मूरी ऐं गजर जो इहो बि रखंदा आहियूं। त अॼु जे ॾींहुं पाण मेन जो आहे तिर जो प्रसाद रखंदा आहियूं ऐं खाईंदा आहियूं। हिन छो खाईंदा आहियूं, छो जे लाइ सियारे जी मुंद ख़तमु थियण ते आहे ऐं शरीर में कफ जमा थी वेंदो आहे। त तिर खाइण, तिर गरम आहिनि ऐं तिर पंहिंजे लाइ तमामु फ़ाइदेमंद आहिनि। त मां पंहिंजी जो भेनरूं ॾिसनि थी हुननि खे रिक्वेस्ट कंदसि कि तिर जेतिरा बि थी सघनि फरवरीअ ताईं खूब खाओ ऐं खारायो। हिन खां पाण खे आयरन भी मिलंदी आहे जो पंहिंजे शरीर लाइ तमामु ज़रूरी आहे। त हलो अॻिते वधूं था। अॼु मां तव्हां सां कुझु गुड न्यूज़ शेयर करण वारी हुअसि। त सभिनीनि खां पहिरीं जी गुड न्यूज़ आहे उहा इहा आहे कि 2 महीना अॻु ई मूंखे यूट्यूब मां पहिरियों पेमेंट मुंहिंजो अची वियो आहे। त उहो सभु तव्हांजे प्यार जे करे आहे। त तव्हां सभिनी खे दिलि सां शुक्रिया। ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधायो हो कि हिन चैनल मां मूंखे जो बि इनकम थींदी, जो बि मूंखे पैसा ईंदा, उहो मां कृष्ण जी सेवा हुननि जे चैनल में ई समर्पित कंदमि। हुन पैसनि सां मां दान पुण्य ऐं जो बि सुठा कम आहिनि उहो कंदसि। पंहिंजे घर में इहो मां कमु न ईंदसि। त हिन पैसनि मां थोरा मां वृंदावन में मोकिलिया आहिनि। छो लाइ वृंदावन में तमामु सुठी सेवाऊं थियनि पियूं। कंबल वितरण सेवा हले पई, भोजन सेवा हले पई। त कुझु अमाउंट मां हुते मोकिलियो आहे ऐं कुझु मां हिते ॾियां पई। जिते जिते जीअं जीअं थींदो मां इहो हुनजी सेवा में ई लॻाईंदसि। त इहो तव्हां सां हिकु ॻाल्हि शेयर करणी हुई कि मुंहिंजी पेमेंट अची वई आहे। त हुन सभिनीनि लाइ तव्हांखे शुक्रिया। ऐं ॿी जो मूंखे ॻाल्हि तव्हां सां शेयर करणी हुई कि 2 ॾींहं अॻु मुंहिंजो टॉक शो आयो हो सिंधी पापड़ क्लब जे प्रोग्राम में, जंहिंजो नालो हो वीकेंड धमाल। त तव्हां जे बि ॾिठो उन्हनि खूब साराह कई ऐं खूब ईमेल कया आहिनि, हुन लाइ शुक्रिया। ऐं जे अगरि तव्हां न ॾिठा हुजे त मां हेठि डिस्क्रिप्शन में लिंक ॾेई रखंदसि, तव्हां ॾिसजो। हिन जे अलावा बि 2-3 मुंहिंजा जो बि इंटरव्यू या टॉक शो थिया आहिनि हुनजी प्लेलिस्ट मां अलॻि सां ठाही आहे मां ई इंटरव्यूज़ करे। त तव्हां हुते ॾिसंदा त जो बि 3-4 शो आहिनि हुननि जो लिंक तव्हांखे मिली वेंदो। त इहो सभु तव्हां मुंहिंजे सब्सक्राइबर जो, मुंहिंजे व्यूअर्स जो ई प्यार ऐं आशीर्वाद आहे। ऐं टी गुड न्यूज़ जो मां तव्हां सां शेयर करणु पिया चाहियसि उहा इहा कि VSS यानी विश्व सिंधी सेवा संगम जो आंध्र प्रदेश मां लेडीज़ विंग जो मूंखे प्रेसिडेंट ठाहियो वियो आहे। त इहे सभु भॻवान कृष्ण जी कृपा ऐं तव्हां सभिनीनि जो प्यार आहे। त हिन लाइ मूंखे तव्हां सां दिलि सां शुक्रिया चवणु चाहींदसि। त ही हुई 2 ॻाल्हियूं जो मां तव्हां सां शेयर करणु पिया चाहियसि। चवंदा आहिनि ख़ुशी बाटण सां ॿीड़ी थी वेंदी आहे। त ही हो अॼु जो वीडियो। तव्हांखे कीअं लॻो, जय श्री कृष्ण लिखी करे मूंखे कमेंट कंदा। ऐं अगरि तव्हां ॿियो कोई वीडियो ॿिए कहिड़े सब्जेक्ट ते ॾिसणु चाहियो था, कोई टॉपिक अगरि तव्हांखे सम्झ में अचे थो त मूंखे ज़रूरु सजेस्ट कजो, मां हुन ते वीडियो ठाहींदसि। त वरी मिलंदासीं हिकु नई जानकारी सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।